हींअर असां शहीद भुट्टो पार्टी जो जेको हींअर जलसा गांव आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे लिहाज़ खां उनजो असां तव्हांखे मुआइनो कराईंदा हलूं त हिते तक़रीबन 10,000 जे लॻभॻि जेको कुर्सियूं लॻाई वयूं ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श में जेको जलसो रखियो वियो आहे वरसी जे हिसाब सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं हेॾां शहीद भुट्टो पीपुल्स पार्टी पारां जेको आहे पंहिंजो वरसी जेको आहे मल्हाई वेंदी। हाणे ॾिसणो असांखे इहो आहे त हिते बि पावर शो थिए पियो ऐं हुते बि पावर शो थींदो त ॾिसूं था त पब्लिक खे कहिड़े तरफ़ रुख करंदी जॾहिं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जेको हिकिड़ो अनमोल हीरो हो ऐं जेको आहे लीडर हुयो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हींअर उनजी वरसी आहे पर ॿिनि पार्टियुनि जेको आहे पंहिंजो पावर शो ॾेखारण जी कोशिशि कई आहे हिते सिटी में। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी जेको वरसी आहे जेको आहे उहो PPP शहीद भुट्टो पारां कई वई आहे जंहिंजी अॻुवाणी जेको आहे जूनियर ज़ुल्फ़िकार अली जेको आहे भुट्टो साहब करे पियो ऐं हुते जेको अॻुवाणी कनि पिया उहो पंहिंजो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जेको चेयरपर्सन आहे चेयरमैन आहे सॉरी बिलाल भुट्टो ज़रदारी कयो पियो। हाणे ॾिसणो इहो आहे त लाड़काणे में पब्लिक हिनखे रिस्पॉन्स थी ॾे या गढ़ी ख़ुदा बख़्श में हुते वञी ऐं उन्हनि खे रिस्पॉन्स बि ॾे।